सोहेल जो दर्शन करते जो तो दोस्तों जो मां तव्हांखे ग्राउंड ॾेखारियां जिते असां क्रिकेट खेॾूं शाम जो असांजी टीम जो पहुची चुकी है। सोहेल भी शायद वञे थो पियो अॻियां असांजे। अस्सलाम वालेकुम। हाँ कुछ ठीक ठाक मतलब मैच पाए मामा माचो पेट कराया चल असल जो नो प्लेयर आयो आज सुभान वो सुभान कहते ना छिक्का चौका सोहेल खणना जा असा जो 2 एंड डाई मैच आ खटियासे जो सीरीज में रहंदासीं न जो आउट थी वेंदासीं पोइ जेको तो छिके चौके मारनि अस्सलाम वालेकुम दोस्तों वेलकम बैक अगेन तो जो मैच स्टार्ट थी चुको है पे जो टॉस खेले जो बैटिंग जो फैसलो जो है तो जो 5 मैच की सीरीज है सिर्फ जो 5 मैच आहिनि पहिरें जो थिया 3 मैच थिया जंहिंमें जो 2 जो सोहेल खटिया आहिनि हिकिड़ो जो असां खटियो आहे तो हीअ असांजो मैच है डू एंड डाई जी सिचुएशन है हीअ मैच जो असांखे लाज़मी खटिणो आहे जेकॾहिं मैच खटी असां जो सीरीज में रहंदासीं न जो सोहेल वारा जो 5 मैच की सीरीज खटी वेंदा छो जो हू जो 2 जो पहिरें ऑलरेडी जो मैच खटी बीठा आहिनि तो ॾिसूं था जो हीअ मैच केरु थो खटे टीम जो पहिरीं असांजो साॻी आहे उहा जेके पोइ वारी टीम खटी उहा टीम आहे चइनी मैचनि में जो पहिरीं असां बैटिंग कई आहे पोइ मैच में जेके असांजी पहिरीं बैटिंग हुई पर ॾिसूं था जो हीअ मैच केरु थो खटे पहिरें जो असांजो अमजद ऐं जेको ज़ोएब बि आहिनि 2 hours later गाना खिलाड़ी जो जाम खेॾा आहिनि ॾिसूं था काउंट कयूं था केतिरा जो खिलाड़ी खेॾी चुका आहिनि सॼी आउट थी विया आहिनि पूरा थी विया घणा स्कोर थियो थोरो 87 जो टारगेट है 12 ओवरनि जी गेम आहे 27 स्कोर जो है 3 ओवर उई सोहेल जो दर्शन करते जो बस सीरीज खटी आवे ना सोहेल वारा जो सीरीज खटी आहे नेक्स्ट मैच थींदो रमज़ान खां बाद थींदो 5 मैचनि जी सीरीज हुई जंहिंमें 3 जो सोहेल वारा खटिया हिकिड़ो जो असां खटियोसीं सुठो जो मज़ो आयो तव्हांखे जेकॾहिं वीडियो पसंदि आई वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़ टीम हरायूं हाणे मूं हेठि कहीं बीठा चलो बात में जो हाणे भरी कान्हे